हाणे ॻाल्हि कंदासीं सिंध आम चूंडुनि जे हवाले सां कोटड़ी जे तक PS 78 ते PP अॻवान मलिक असद सिकंदर ख़ान बि नामज़दगी फॉर्म बहाल थी विया आहिनि। अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। कोटड़ी जे तक PS 78 ते पीपल्स पार्टी अॻवान मलिक असद सिकंदर जा नामज़दगी फॉर्म बहाल थिया आहिनि। पीपल्स पार्टी अॻवान डॉक्टर सिकंदर शोरो, सादिक शोरो, नबी बख्श शोरो जा बि स्क्रूटनी बाद फॉर्म बहाल थी विया आहिनि। अहम ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। कोटड़ी जे तक PS 78 ते PP अॻवान मलिक असद सिकंदर ख़ान जा बि नामज़दगी फॉर्म बहाल थी विया आहिनि। अहम ख़बर असां कोटड़ी मां शेयर करे रहिया आहियूं। PS 78 ते PP अॻवान मलिक असद सिकंदर जा बि नामज़दगी फॉर्म बहाल थी विया आहिनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जे रिपोर्टर असद मंगरियो खां। जी असद, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधायां पूरे मुल्क जी ज़िले जामशोर में भी नामज़दगी फॉर्म जी छणछाण जेकी आहे उहा जारी आहे। पीपल्स अॻवान मलिक असद सिकंदर जो 226 इन जेको आहे हुन ते फॉर्म बहाल थी वियो आहे। PS 78 कोटड़ी ते बि जेको आहे हुनजा नामज़दगी समूरा फॉर्म जेके आहिनि उहे बहाल थी विया आहिनि। ठीकु आहे असद, तव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।